मुरली साहब, तव्हां मां ॾिठो आहे त जीअं त डॉक्टर बि आहियो त सिहत जे हवाले सां तव्हां तमामु घणी आगाही ॾींदा आहियो। जीअं त तव्हांजो अदबी प्रोग्राम आहे त हिकिड़ो मौज़ू आहे त असां वटि अदीब ऐं फ़नकार जेके आहिनि जल्दी गुज़ारे था वञनि, छो त हू पंहिंजे सिहत जो ओतिरो ख़्यालु नथा कनि। कॾहिं को सिगरेट वग़ैरह जे हवाले सां या ॿियो नशो पतो या उन्हनि जूं जेके हैबिट्स आहिनि जंहिंजो नुक़सानु वरी असांजे अदब खे तमामु घणो थी रहियो आहे, छो त एॾा वॾा लेजेंड्स क़िस्म जा माण्हू जल्दी असां खां विछड़ी था वञनि। इन सिलसिले में तव्हां छा चवंदव ऐं अदीबनि खे छा करणु घुरिजे पंहिंजी आगाहीअ जे हवाले सां, छो त असां वटि अदीबनि खे सॼी दुनिया जी त ख़बर आहे पर पंहिंजे जिस्म जी आगाही जी या त ख़बर न आहे या लापरवाही आहे। दरअसल असां थोरो इलाज जे मामले में माना जेकॾहिं असां ओवरऑल ॾिसूं था न त माण्हू घटि ख़्यालु था कनि। जेको तव्हां ॾिसो न, असांजी एवरेज एज 60 साल आहे सरासरी उमिरि, ऐं यूरोप जी सरासरी उमिरि 84 साल आहे, 82 साल। वॾो फ़र्क़ु आहे, 20-22 साल जो फ़र्क़ु आहे। त इहो उन्हनि फ़र्क़ु ईअं आंदो आहे जो हू हर साल पंहिंजा चेकअप्स था कराइनि, ठीकु आहे न, स्क्रीनिंग था कराइनि बीमारियुनि जी, ऐं जेकॾहिं का तकलीफ़ थिए थी फ़ौरन पहुची था वञनि, इलाज था कराइनि। असां वटि इन शइ जी कमी आहे। असां जॾहिं कंहिं मरीज़ खां पुछंदा आहियूं न ओपीडी में तकलीफ़ छा थी, त हू तकलीफ़ सूर खे सम्झंदा आहिनि। माना दर्द हुजे, सूर हुजे, पीड़ा हुजे, उनखे का वॾे में वॾी बीमारी हूंदी चवंदा तकलीफ़ त कुझु न आहे। मां चयो भई हे तुंहिंजो गुर्दो सॼो ख़राबु आहे, तकलीफ़ कीअं न आहे? त जेसिताईं तकलीफ़ इहा नथी पहुचे न असांखे, को सूर नथो थिए, जीअं शुगर आहे न, शुगर सूर न कंदी आहे, डायबिटीज़ या डायबिटीज़ सूर न कंदी आहे, ब्लड प्रेशर सूर न कंदो, त माण्हू हुनजो इलाजु न आहिनि कराईंदा। त हाणे ॻाल्हि अदीबनि जी ख़ासि इन करे चऊं था त इहो पढ़ियल लिखियल आहिनि, समझदार आहिनि, सोसाइटी जो हिकिड़ो अहिड़ो सेगमेंट आहिनि या हिसो आहिनि जेको बाशऊर आहे, उन्हनि खे इन करे ख़्यालु वधीक करणु खपे। फ़नकार बि अची था वञनि। फ़नकार बि बिल्कुलु। हाणे उनमें जीअं तव्हां सिगरेट जो ज़िक्र कयो, ॿियो असां वटि शराब वारो हिकिड़ो सिलसिलो बि जाम आहे, ऐं उहो असां फैशन जे तौर ते बि असांजे उनमें अची विया। हाणे जीअं शराब आहे न, उहा जिगर खे ख़राबु थी करे, दिमाग़ी मसाइला पैदा थी करे, त उनजा खोड़ सारा नुक़सान आहिनि, दिलि खे मुतासिर थी करे। त साल में जेकॾहिं हिकु दफ़ो असां पंहिंजा टेस्ट करायूं न, गुर्दे जा, दिलि जी चकास करायूं, ब्लड प्रेशर चेक कयूं, शुगर जी चकास करायूं, ख़ासि करे जेकॾहिं घर में कंहिंखे आहे, माउ खे, पीउ खे, कंहिं भाउ खे, त इहे शयूं बहितर थी सघनि थियूं, ज़िंदगी बि वधी सघे थी। छाकाणि त जेकॾहिं ख़्यालु कबो, का बीमारी जी ख़बर पवंदी, जो इलाजु कबो त वरी जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त यूरोप जी सरासरी उमिरि 82-84 साल आहे, असांजी 60-62 साल आहे। त इहा सरासरी उमिरि वधी आहे। पहिरियों त 40 साल हूंदी हुई, मूंखे यादि आहे 40-45, हाणे 60 ते पहुता आहियूं। थोरी सूरत हाल शायदि बहितर थी आहे, थोरी अवेयरनेस माण्हुनि में आई आहे, थोरो इलाज जूं सहूलियतूं पैदा थियूं आहिनि। त इहो ई अदीबनि खे बि करिणो आहे, आम माण्हू खे बि करिणो आहे, पंहिंजा चेकअप्स कराइनि, पंहिंजा टेस्ट कराइनि, पोइ जेकॾहिं कुझु थिए थो त तुरत इलाजु कराइनि, त जीअं हुनजो सदेबाब थींदो रहे ऐं उहो तंदुरुस्त रहनि। न, इहा तव्हां बिल्कुलु अहम ॻाल्हि कई त असां वटि तकलीफ़ खां पोइ डॉक्टरनि ॾे पर जेके साइलेंट बीमारियूं आहिनि उन्हनि जी ख़बर टेस्ट सां ई थी पए। ऐं इन में अदीब जीअं त असांजो मौज़ू आहे ऐं उन्हनि जी सिहत, उन्हनि खे वधीक पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखणु खपे, छो त हू जंहिं इल्म ऐं साञा जे जंहिं मंज़िल ते पहुचनि था, पोइ तव्हां हेठि हलिया था वञनि, त उहे समाज लाइ उहे बि आहिनि, अहम बि आहिनि। अहम बि आहिनि, बिल्कुलु उहे अहम बि आहिनि, इन करे बि उन्हनि खे तंदुरुस्त रहणु खपे। पुष्पा, तव्हां जेको आहे शाइरीअ में नसरी नज़्म जी चूंड कई, ऐं जंहिं ज़माने में अव्हां लिखो पिया ऐं इवन हाणे बि नसरी नज़्म जी मुखालफ़त थींदी हुई, पोइ तव्हां इन सिन्फ़ खे छो चूंडियो, इन जो को ख़ासि सबबु, ऐं तव्हां कहिड़नि शाइरनि मां उन वक़्तु मुतासिर रहो जंहिं तव्हांखे इन सिन्फ़ ॾे आंदो? जी बिल्कुलु सही। शुरू जीअं मां तव्हांखे ॿुधायो, किताब असांजे घर में तमामु घणी अची वञ हुई, कहाणियुनि मूंखे पंहिंजी तरफ़ मुतासिर कयो, ऐं कहाणियुनि जा किताब आउं तमामु घणा पढ़ंदी हुअसि। सिंधी कहाणी में सभु राइटर्स जा किताब आउं पढ़ंदी हुअसि, त मूं स्टार्ट बि कहाणी खां कयो। पर जॾहिं मूं कहाणी लिखी तॾहिं उहो मूंखे
लॻो त हुनमें कुझु न कुझु कमी रहिजी वई आहे, त इन जे करे मूं उनखे इहो कंटिन्यू न कयो। कंदे कंदे लिखंदे लिखंदे मूं पोइट्री शुरू कई ऐं मूंखे लॻो त आउं पंहिंजी ॻाल्हि उन में वधीक बहितर तरीक़े सां इज़हारे थी सघां, सम्झाए थी सघां। त कहाणी वारो उनसर साॻियो आहे, पर मीडियम शाइरी आहे ऐं उहो नसरी नज़म आहे। इन जे करे मूं उनखे सिलेक्ट कयो। राइटर खे त मीडियम खपे न, अंदरि जेको लिखण जो उत्साह आहे उनखे रस्तो खपे।